ओम शांति। यजमावक्यन स्वचिंतक शुभचिंतन आओ विश्व परिवर्तन बब 75 जमावक्यन अज बाप दादा श्री सेना जी वर्तमान समय की रिजल्ट के दिसन ये रिजल्ट विशेष तौर सां इन विशेष तौर में ये रिजल्ट विशेष तौर पे टिन गालन में ॾिठी बाबा। रिजल्ट में बाबा टे ॻाल्हियूं लिखनि जे मुख्य 4 सब्जेक्ट आहिनि उहे इन 4 सब्जेक्ट जी रिजल्ट 3 स्टेजिस में ॾिठी बाबा। वो 3 स्टेजिस कहिड़ियूं आहिनि? पहिरीं स्टेज आहे स्वयं जे प्रति स्वचिंतक केतिरा ठहिया आहिनि ॿार। ॿी स्टेज ॾिठी बाबा की समीप संबंध संपर्क में शुभ चिंतक केतिरा ठहिया आहिनि। ॿी स्टेज बाबा ॾिठी की जेतिरो संबंध संपर्क में ईंदा आहियूं असां ॿार त ॿियनि जा शुभ चिंतक केतिरा ठहिया आहियूं। टी स्टेज आहे विश्व सेवा जे प्रति हुनमें विश्व परिवर्तक केसि ताईं ठहिया आहिनि। परिवर्तन जी स्टेज व परसेंटेज केसि ताईं प्रत्यक्ष रूप में आई आहे। केसि ताईं असां परिवर्तन जी स्टेज व परसेंटेज असांजी केसि ताईं प्रत्यक्ष रूप में आई आहे। इन 3 स्टेजिस जी रिजल्ट सां चारों ओर जी सब्जेक्ट जो रिजल्ट स्पष्ट ॾिठई बाबा। मुख्य तौर ते पहिरियों स्टेज हुई स्वचिंतक केसि ताईं ठहिया। इन ते ही 3 सब्जेक्ट जो रिजल्ट आधारित आहे। सॼे ॾींहं में चेक करो कि स्वचिंतक केतिरो समय रहंदा आहिनि। जीअं विश्व परिवर्तक थियण जे कारण विश्व परिवर्तन जा प्लान ठाहींदा रहंदा आहियो न, समय भी निश्चित कंदा रहंदा आहियो। विधि द्वारा वृद्धि जा भिन्न भिन्न प्लान्स व संकल्प भी हलदा रहंदा आहिनि। यही स्वचिंतक ही संपूर्ण ठहण जी विधि हर रोज नए रूप में नई युक्तिन में सोचदा है। जीअं तो सेवा जे बारे में सोचदा आहियूं, खुद जे बारे में सोचदा आहियो। रिजल्ट प्रमाण 3 स्टेज जा प्लान ज्यादा ठाहींदा आहिनि विश्व जी सेवा जे लाइ। पहिरीं स्टेज जा प्लान जे लाइ कॾहिं कॾहिं ॿारनि में उमंग उत्साह ईंदो आहे व कॾहिं कॾहिं समय अटेंशन खिचवाईंदा आहिनि व कोई समस्या व कंहिं सब्जेक्ट जो रिजल्ट अटेंशन खिचवाईंदी आहे। कॾहिं कॾहिं ॿार प्लान ठाहींदा आहिनि, कॾहिं कॾहिं कोई ॻाल्हि थी वेंदी आहे, कोई समस्या ईंदी आहे कंहिंमें, कॾहिं असांजी रिजल्ट ठीक न हूंदी आहे त खुद जे मथां टेंशन वेंदो आहे कि मूं में छा कमी आहे त उहो पुरुषारत कंदा आहिनि। लेकिन वो अटेंशन तीव्र गति जे स्वरूप में अल्पकाल रहंदो आहे। त बाबा चवनि था कि सेकंड स्टेज शुभ चिंतक जी रिजल्ट स्वचिंतक सां कुछ परसेंटेज वर्तमान समय ज्यादा है। मतलब ॾिसो ॿार विश्व सेवा जे बारे में भी सोचदा आहिनि, ॿियनि जे बारे में भी शुभ चिंतन कंदा आहिनि, शुभ चिंतक रहंदा आहिनि, लेकिन स्वचिंतक जी रिजल्ट घटि आहे, परसेंटेज घटि आहे। लेकिन सफलता व कार्य जी संपन्नता व स्वयं जी स्थिति जी संपूर्णता तेसि ताईं फर्स्ट स्टेज फास्ट रूप जे रिजल्ट ताईं न पहुंचदी जेसिताईं असां खुद जो चिंतक, खुद जे बारे में चिंता न कंदासीं, मतलब खुद जी स्टेज जे बारे में सब पुरुषारत न कंदासीं। सफलता व कार्य जी संपन्नता व स्वयं जी स्थिति जी संपूर्णता जेसिताईं फर्स्ट स्टेज फास्ट रूप जे रिजल्ट ताईं न पहुंचदी न, तेसिताईं सफलता व कार्य जी संपन्नता न थी सकती है। स्व जी स्थिति जी संपूर्णता न थी सकती है। उनजे लाइ स्वयं जे प्रति स्वयं जो ही प्लान ठाहियो बाबा जो। प्रोग्राम सां प्रोग्रेस थींदी आहे। ये अल्पकाल जी उन्नति अवश्य थींदी आहे, लेकिन सदाकाल जी उन्नति जो साधना स्वचिंतक है।
प्रोग्राम प्रमाण त ठीक आ, लेकिन सदा काल जे लाइ उन्नति जो साधना स्वचिंतक है। वर्तमान समय पुरुषार्थ जी गति चिंतन के बजाय चिंता के रूप में हुजणी खपे। सेवा के विशेष प्रोग्राम त ठाहींदा ही आहियो, दिन प्रतिदिन चिंता भी रहंदी आहे कि कीअं सफल करूं, उनजे लाइ भी दिन प्रतिदिन समान दिन रात समान करे ॾींदे। लेकिन वो चिंता सुख रूप जी चिंता हूंदी है ना, सेवा जे लाइ चिंता करें तो सुख रूप जी हूंदी आहे। अनेक प्रकार जी चिंताउनि खे मिटाइण वारी ये चिंता है। असां जेकी सेवा जी चिंता कंदा आहियूं, जंहिंसां उनसां अनेक प्रकार जी आत्माउनि जी चिंता मिटी वेंदी। जीअं सर्व बंधननि सां छूटण लाइ हिकु शुभ बंधन में स्वयं खे बांधदा आहियो न। हिन बंधन जो नाम भले ही बंधन आहे, लेकिन ठाहींदो आहे निर्बंधन। मतलब सेवा जे बंधन में खुद के बांधण अर्थात निर्बंधन थियण, ईअं ही हिन जो नाम चिंता है। सेवा जी भी चिंता है, लेकिन प्राप्ति बाप जो वरसो आहे। लेकिन इन द्वारा असांखे बाप जो वरसो प्राप्त थींदो आहे। ईअं ही हिन चिंता सां सदा संतुष्ट, सदा हर्षित, सदा कमल पुष्प समान रहण जी स्थिति अथवा स्टेज सहज ठही वेंदी आहे। हिन चिंता सेवा जी चिंता सां सदा संतुष्ट, सदा हर्षित, सदा कमल पुष्प समान रहण जी स्थिति अथवा स्टेज सहज ठही वेंदी आहे। वर्तमान समय संकल्प त उठंदो आहे, चिंतन त हलंदो ई आहे कि कीअं थियणो खपे, लेकिन जीअं थियणो आहे उहो आहे न। ये थियणो खपे, ये करणो खपे, ये करो, ये त चिंतन जो रूप आहे। लेकिन चिंता जो रूप स्वरूप हलण ऐं करण हूंदो आहे। अगर चिंता जो स्वरूप हूंदो न त हुन ॻाल्हि ते हलण ऐं करण हूंदो आहे, ठहिणो ठाहिणो हूंदो आहे कि इहो हुजणो ई खपे। ये चिंता जो स्वरूप न आहे भई ये थियणो खपे, ये करणो खपे, ये चिंता जो स्वरूप न आहे। लेकिन हुन ते हलण, उन अनुसार करण, ये चिंता जो रूप आहे। भई माण्हू अगरि सोचे कि हा ईअं थियणो खपे, ईअं करणो खपे, असां में भी ये गुण हुजनि, सेवा में भी ईअं करूं, ये त चिंता जो रूप न आहे। चिंता जो रूप छा आहे? जॾहिं असां हुन ते हलूं, उहा करूं, ठहिणो आहे ऐं ठाहिणो आहे। जॾहिं जेसि ताईं स्वयं जे प्रति विशेष विधि खे न अपनाईंदव, तेसि ताईं उहो चिंता जो स्वरूप न थींदो। मतलब पंहिंजे अंदर वो धारणा न कंदो कि असांखे हिन जी चिंता लगी रहे कि असां में कोई भी दाग न लग रहे, अंत में कोई भी असां में असां सहज जी आत्मा बाबा जी याद में रही करे शरीर छॾे सघूं। जो कुछ भी याद न अचे, संकल्प में थोड़ो भी परछाई भी न याद हुजे, ये चिंता लगी रहे असांखे, ये विशेष विधि कहिड़ी आहे, ये जानदा कहिड़ी नई ॻाल्हि कंदा जो विधि जी सिधी ॾेखारे मिली हुन बाबति न। मुंहिंजा ॿार असंभव खे संभव करण वारा आहिनि। त पुराणी विधि त कंदे कंदे विधि जो रूप ही न ठहियो, बाक़ी छा रहिजी करण सां कुझु समय पोइ अलबेलोपन छो ईंदो आहे। मुख्य ॻाल्हि इहा ई आहे कि अञा ताईं समय जी समाप्ति जो बुद्धि में निश्चय न आहे। बाबति निश्चित न हुजण जे कारण निश्चिंत रहंदा आहिनि। जीअं सर्विस जा प्लान जो समय निश्चित कंदा आहियो न, तॾहिं खां निश्चिंत रहण समाप्त थी वेंदो आहे। यही स्वयं जी उन्नति जे प्रति भी अगर समय निश्चित कंदा न त हुनजो रिजल्ट छा अनुभव कंदा। बाबा चवनि था जीअं त सर्विस जो प्लान निश्चित कंदा आहियो भई ईअं करिणो आहे, जेसि ताईं पूरो न थिए तेसि ताईं शांति सां न वेहींदा आहियो न भई करिणो आहे।
तॾहिं खां निश्चिंत रहण समाप्त थी वेंदो आहे। भई निश्चिंत थी करे वेही थोड़ी रहना है, करणो शुरू करना है न। तो वही स्वयं जे बारे में भी बाबा चवनि था कि हाणे समय निश्चित करो। जे विशेष मार्ग याद जी यात्रा जे प्रोग्राम जा निश्चय कंदा है तो चारों ओर विशेष वायुमंडल रिजल्ट विधि जो सिद्धि स्वरूप प्रत्यक्ष फल जे रूप में ॾिठो न। बाबा चई कि जीअं कंदा आहियो याद जे प्रोग्राम तो चारों ओर विशेष वायुमंडल ऐं रिजल्ट विधि जो सिद्धि स्वरूप प्रत्यक्ष फल जे रूप में ॾिठो। ईअं ही पंहिंजी उन्नति जे प्रति जेसिताईं समय निश्चित न कयो कि हिन समय जे अंदर हर विशेषता की सफलता स्वरूप ठहणो ही आहे, बस समय जे वातावरण सां स्वचिंतन सां गॾु शुभ चिंतक भी ठहणो आहे। ईअं ही पंहिंजी उन्नति जे प्रति जेसिताईं समय निश्चित न कयो आहे कि हिन समय जे अंदर हर विशेषता के जो सफलता स्वरूप ठहणो ही आहे, असांखे असां हर विशेषता की धारणा करणी आहे। बस समय जे वातावरण सां स्वचिंतन सां गॾु गॾु शुभ चिंतक भी ठहणो आहे। तेसिताईं असां सफलता स्वरूप न थी सघंदासीं, न त अवहेलना जी समाप्ता अर्थात संपूर्णता न थी सकती है। स्वयं जो स्वयं ही शिक्षक रही करे जेसिताईं स्वयं के न बंधन में न बांधियो तेसिताईं अन्य आत्माउनि खे भी सर्व बंधननि सां सदा जे लाइ मुक्त न करे पाईंदा। स्वयं के असांखे कहिड़े बंधन में बांधणो आहे? स्वचिंतन, स्व खे परिवर्तन करण जे बंधन में बांधे छॾियो, तॾहिं असां ॿियनि खे भी बंधननि सां छुड़ाए सघंदासीं। हाणे छा कंदा? जी सेवा में भिन्न भिन्न टॉपिक्स जो सप्ताह व मास मल्हाईंदा आहियो न, वैसे ही सेवा जे साथ साथ स्वयं जे प्रति भी भिन्न भिन्न युक्तियुनि जे आधार ते समय निश्चित करो। ये वर्ष ये ख़ासि पुरुषार्थ जो आहे। समय हाणे भी घटि त थींदो ही वेंदो आहे, परंतु ईअं ही अॻियां हली करे स्वयं जे प्रति विशेष समय ॿियो ही घटि मिलंदो। बाबा अहिड़ो ॿुधाए न कि जॾहिं असांजो अभ्यास पक्को थींदो वेंदो न फरिश्ते स्वरूप जो, निराकारी जो, त ईअं सर्विस घटि थींदी, असांखे निंड करण जो टाइम भी न मिलंदो। बाबा चई 2-4 मिंट योग युक्त थी करे वियो त वो 3-4 कलाक जी निंड जे बराबर थी वेंदो। वो छा कंदा? जीअं अॼु जा मनुष्य यही चईंदा आहिनि कि पहिरियों को भी समय मिलंदो हुयो लेकिन हाणे त वो समय न मिलंदो आहे। ईअं ही स्वयं जे प्रति उलना न रहिजी वञे कि स्वयं जे प्रति जो करणो उहो कयो ही न, छो जी समय जेतिरो समीप ईंदो वेंदो आहे उन प्रमाण एतिरे विश्व जी आत्माउनि खे महादान वरदान जो प्रसाद बांटण में भी टाइम हली वेंदो न। बाबा चवनि था इन करे बाबा चवनि था कि हाणे स्व जे बारे में भी जो भी तव्हांखे करणो आहे, मूंखे कीअं ठहणो आहे, हुनजे लाइ समय कढी करे पुरुषार्थ करो। समय कढी करे पुरुषार्थ करो, स्वयं खे अहिड़ो ठाहियो, न त अंत में ये पश्चाताप न रहिजी वञे, ये उलना न रहिजी वञे कि मां त सेवा में बिजी थी वियमि, मां स्वयं जे प्रति भी मूंखे करणो उहो त कयो ई न। छो जी बाबा चवनि था अंत में विश्व जी आत्माउनि खे महादान वरदान जो प्रसाद ॾियण में भी समय हली वेंदो। हिन करे स्वचिंतक रहण जो समय ज्यादा न मिलंदो असां। त हाणे स्वचिंतक ठहो, स्वचिंतक रही करे तव्हांखे जो करणो आहे उहो हाणे करे वठो। अहिड़ा सदा महादानी सर्व वरदानी स्वचिंतक शुभ चिंतक विश्व जी हर आत्मा जे प्रति सदा रहम दिल।
एड़ा सदा महारानी सर्व वरदानी स्वचिंतक शुभ चिंतक विश्व की हर आत्मा के प्रति सदा रहम दिल मास्टर सर्वशक्तिवान शक्तिंद्र सागर संकल्प हर बोल द्वारा विश्व कल्याण अर्थ निमित्त है हुई आत्माएं। हर संकल्प बोल तो सपने में भी विश्व जो कल्याण करो। विजयी रत्न आत्माएं के प्रति बाप दादा जो याद प्यारो नमस्ते। असां जी भी माता पिता बाप दादा की याद प्यारो नमस्ते। एक वक्त जी और जिसकी करे बाबा से दिन प्रतिदिन थोड़े समय में सफलता ज्यादा दिखाई मिली थी। ये अज्ञा वधन जी निशानी आ बाबत सहज भी आए और साथ साथ मेहनत कम फल भी ज्यादा है। हिन स्टेज समीप अचो था जेतिरो निशानो समीप दिखाई में ॾींदो आहे ओतिरो नशो ऑटोमेटिकली थींदो आहे। नशो अर्थात खुशी। ये आहे प्रत्यक्ष फल। त हाणे प्रत्यक्ष फल जो समय आहे, भविष्य फल न आहे, हाणे प्रत्यक्ष फल जो समय आहे। उपरोक्त व्यस्त वक्त हिक भेण जी तबियत जो समाचार ॿुधाई। हर्ष रूप सां यही कर्म भोग खे कर्म योग सां चुक्तो करणो आहे। ईअं न सम्झो कि मां सर्विस नथी करां। जीअं वाणी द्वारा सर्विस कंदा आहियो जेतिरो हिकु भाषण जो रिज़ल्ट हूंदो आहे उनखां ज्यादा 1000 गुणा ज्यादा हिकु प्रैक्टिकल अनुभव जी सर्विस जो रिज़ल्ट निकिरंदो आहे। अगर तव्हां प्रैक्टिकल अनुभव कंहिंखे ॿुधायो न त सर्विस करो वो कंहिंजे बराबर हूंदो वाणी हिकु भाषण जे बराबर। ईअं सम्झी करे साक्षीपन सां हिसाब किताब चुक्तो करो तो सर्विस ॾाढी थी वेंदी। बीमारी में भी असां बाबा खे यादि करूं जो अनुभव थिए वो ॿियनि खे ॿुधायूं। जो आहे ही सर्विसेबल उन्हनि जो शारीरिक रोग निमित्त कारण ठही हिसाब चुक्तो थींदो आहे। लेकिन उनमें भी सेवा भरल हूंदी आहे। ये कोई रेस्ट न आहे बल्कि ये भी भिन्न प्रकार की सेवा जो चांस आहे बाबत। ये समझी करे सेवा में विझी रहो तो डबल फल मिली वेंदो। मुक्ति भी आहे अर्थात पाप कर्मन सां मुक्ति भी आहे, हिसाब किताब चुक्तो भी थिए थो और जो सेवा कंदासीं त जमा भी थिए थो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।